हिकिड़ा ॾाढा महान संत थिया अथव, तव्हां नालो शायदि ज़रूरु ॿुधियो हूंदो, श्री चैतन्य महाप्रभु। भगवान कृष्ण जो ई जिनके रूप चयो वियो आहे। चैतन्य महाप्रभु हिकु बार पंहिंजे सेवक जे घर विया, ॾाढा महान दरवेश, ऐं जेको महामंत्र असां जाप कंदा आहियूं न, हरे कृष्ण 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 हरे राम राम राम, इहो चैतन्य महाप्रभु इन धरती में ॾिनो ऐं उन्हनि ही प्रचार करायो भक्ति जो। चओ राम। हिकु बार पंहिंजे सेवक जे घर विया, उन सेवक जो नालो हुयो श्रीवास पंडित। महाप्रभु चयो भाई सुभाणे असां तुंहिंजे घर ईंदासीं कीर्तन करण जे लाइ। जीअं अॼु हिते कलवानी परिवार में कीर्तन थी रहियो आहे न, तीअं तूं सुंदर घर जे आंगन में आयोजन कजां ऐं सुभाणे असां तुंहिंजे घर में कीर्तन कंदासीं। वो तो गदगद थी वियो, ख़ुशि थी वियो, ॾाढो प्रेम कंदो चैतन्य महाप्रभु सां। सभिनीनि खे ॿुधाई, अड़ोसी पड़ोसी, भाई सुभाणे असांजा सतगुरु ईंदा चैतन्य महाप्रभु, तव्हां सभु बि अचिजो कीर्तन में। ध्यानु ॾिजो, ॾाढी सुंदर घटना, काफ़ी समय पोइ असां ॿुधायूं था, काफ़ी साल पहिरियों ॿुधाईसीं। चओ जय श्री कृष्ण। ॾाढी सुंदर तरीक़े सां तैयारी कई श्रीवास पंडित ऐं हुनजी धर्म पत्नी, हुननि जा जेके ॿार हुया, इकलौतो पुट बि हुयो, सभु सेवा में लॻी विया कि सुभाणे संत ईंदा, भजन थींदो, वरी भोजन बि थींदो, व्यवस्था करण लॻा, सभु तैयारियूं करण लॻा। उहो शुभ ॾींहुं अची वियो, सुबुह थी गदगद हुया कि असांजा सतगुरु घर ईंदा, कीर्तन कंदा। तैयारी ॾाढे धूमधाम सां हलनि पियूं। अचानक जेको इकलौतो पुट हुयो, उन श्रीवास सेवादारीअ जो, सेवक जो, उहो बीमार पइजी वियो, तबियत ख़राब थी। हकीम वैद आया जांच करण जे लाइ, पर कोई दवा कम न करे। घर वारी रोअण शुरू कयो कि अरे मुंहिंजे ॿार खे ये तकलीफ़। श्रीवास पंडित चवण लॻा, भाई तूं ईअं रो न, तोखे रोअंदा ॿिया माण्हू ॾिसंदा, पोइ इहा ॻाल्हि असांजे गुरु चैतन्य महाप्रभु ताणी पहुचंदी ऐं अॼु उहे कीर्तन जेको आहे उहे मना करे छॾींदा। उहे चवंदा पोइ वरी कॾहिं कंदासीं भाई, पहिरियों ॿार खे संभालियो। चओ हरे राम। पर घर वारी, वो माता, उनजो भाव पंहिंजे ॿार जे लाइ वात्सल्य प्रेम, वो चुप ही न करे, रोअण लॻी। तो पति श्रीवास पंडित हथ जोड़े चए तो, भाई को कम कर, वेनती आहे, पंहिंजे ॿार खे गोद में खण ऐं अंदर कमरे में वञी वेह, तूं ॿाहिरि न अचिजांइ, छो जो तोखे ईअं ॾिसंदा हिन हालत में त असांजा जेके सतगुरु आहिनि चैतन्य महाप्रभु, उहे कीर्तन न कंदा। माता पंहिंजे ॿार खे, जेको बीमार ॿार आहे, उनखे खणी अंदर वही कमरे में रोअण लॻी ऐं उनखे उनजो ध्यानु रखण लॻी। एतिरे में ख़बर आई कि सॼी संगत सां गॾु चैतन्य महाप्रभु बस दरवाजे ते पहुचण वारा आहिनि, ऐं उहे ईंदा न त अकेला न ईंदा, ईअं या ॿ चारि ॼणा बि गॾु न, 100 जी फौज ईंदी उन्हनि सां गॾु। कीर्तन मंडली, भजन मंडली, सभु भक्तजन, उन्हनि जा सेवक, सभु प्रेमी, सभु गॾु ईंदा हुया। चओ हरे राम। सभई माण्हू अची करे ऐं श्रीवास पंडित जे घर पहुता। उन भक्त जे घर उहो त ॾिसी करे हैरान गदगद थियो, अखियुनि मां आंसू, जल जी ज़रूरत न पई, अखियुनि सां ई उन पंहिंजे गुरुअ जा चरण धोई छॾिया। चओ हरे राम। एॾी प्रेम सां स्वागत कयो पंहिंजे सतगुरनि जो। ऐं चैतन्य महाप्रभु आया, वेठा, हिकु पल बि उन्हनि गवायो न, सिधो कीर्तन शुरू कयो, धुनी लॻाइण शुरू कयूं। संगत भी मौज में, कोई उथी नचे, कोई गाए, कोई मृदंग वॼाए, कोई ढोल नगाड़ा वॼाए, सभु मौज में हुया, कीर्तन कनि पिया। और श्रीवास पंडित भी विनणो खणी करे ऐं चैतन्य महाप्रभु के हवा पिया कनि। चओ हरे राम। कीर्तन जी मौज, कोई वेही रहे थकजी पए तो वरी थोड़ी देर खां पोइ वरी उथी नचण लॻे। अंदर उन ॿार जी हालत ख़राब थियण लॻी। चओ हरे राम। ध्यान सां ॿुधजो, ये भी सच्ची घटना भाई। चओ जय श्री कृष्ण। अंदर उन ॿार जी तबियत ख़राब थियण लॻी, वो माता रोअण लॻी। हिकु ॿ ॼणनि खे ख़बर मिली, अंदर विया, ॾिसण विया त ओॾीमहिल भॻवान खे अलाए छा मंजूर, उन ॿार पंहिंजो दम छॾे छॾियो, प्राण निकिरी विया, बालक गुज़ारे वियो। चओ जय श्री कृष्ण।
माता रोअण शुरू कयो। ॿ चारि माण्हुनि खे ख़बर मिली तो ॻाल्हि जेकी आहे ॿाहिरि ताणी पहुची वई, सभिनीनि जे कन ताणी पहुची वई कि भाई हे जंहिंजे भक्त जे घर असां कीर्तन था कयूं उनजो इकलौतो पुटु उहो गुज़ारे वियो। जेकी उमंग उत्साह में संगत कीर्तन पई करे त धीरे धीरे वेहंदा विया, हाणे नचण बंदि थी वियो। सभिनीनि जे चेहरे ते उदासी छाइजी वई। चैतन्य महाप्रभु जी जेॾी महिल अखियूं खुलियूं, चयूं भाई हिन महिल त हे नचनि पिया, ॻाइनि पिया, अचानक सभिनीनि खे छा थियो? चओ हरे राम। अचानक छा थियो? श्रीवास पंडित खां पुछण लगा कि भाई छा थियो? हाणे ॾिसो उहो पिता जंहिंजो इकलौतो पुटु हिन महिल अञा गुज़ारे वियो आहे अंदरि, उहो चए थो न प्रभु जी कुझु न थियो आहे, कुझु बि न थियो आहे, तव्हां कीर्तन कयो, तव्हां कीर्तन कयो। चओ हरे राम। कंहिं अची कन में उन पिता खे ॿुधायो कि बाबा तव्हांजो इकलौतो ॿारु अंदरि गुज़ारे वियो, प्राण निकिरी विया। उहो पिता छा थो चए? चए तो कोई ॻाल्हि न आहे प्यारा, चिंता न कर, तूं बि कीर्तन कर, मूंखे बि कीर्तन करण ॾे। हाणे ॿुधायो इहो भाव असांजे भीतर ईंदो छा? छा अहिड़ो समर्पण, अहिड़ो विश्वास, अहिड़ी भक्ति असांजे भीतर आहे छा? चओ हरे राम। जॾहिं चैतन्य महाप्रभु खे कंहिं अची करे धीरे सां ॿुधायो कि प्रभु जी जंहिं भक्त जे घर तव्हां कीर्तन था कयो उनजो इकलौतो ॿारु हिन महिल 5 मिंट पहिरियों गुज़ारे वियो अंदरि कमरे में। उनजी माता रोई रोई करे उनजो बुरो हाल। चओ हरे राम। महाप्रभु उथिया ऐं उन पंडित खे, पंहिंजे सेवक खे चवण लॻा, अरे श्रीवास, छा इहा सची ॻाल्हि आहे कि तुंहिंजो बालक हिन महिल गुज़ारे वियो आहे? हथ जोड़े चवनि था, जी प्रभु सची ॻाल्हि आहे, पर तव्हां कीर्तन बंदि न कयो, तव्हां भक्ति करायो। सभिनीनि खे चयो कमाल आहे भाई, तुंहिंजो इकलौतो पुटु गुज़ारे वियो आहे, तूं ॿुधाए कोन थो, हाँ तूं तॾहिं बि चए थो कीर्तन करायो। अरे भैया तुंहिंजी कहिड़ी भक्ति आहे काथे उहो बालक, उनजो शरीर काथे आहे? चए प्रभु जी अंदरि कमरे में आहे। जल्दी आज्ञा ॾिनो, चयूं भाई उन बालक खे वठी अचो। उनजी माता गोद में खणी आई, अची चैतन्य महाप्रभु जे चरणनि में रखियईं। सॼे आंगन में जेकी संगत वेठी सभु उन बालक खे निहारण लॻी, सभु रोअण लॻा, सभिनीनि जी अखियूं भरिजी आयूं। चओ हरे राम। क्यों हो? हे भक्त परिवार में छा थी वियो भाई? चैतन्य महाप्रभु खे बि दया आई। वो चवण लॻा, भाई धन्य आहे तुंहिंजी भक्ति, तुंहिंजो ॿारु गुज़ारे वियो आहे पर कीर्तन बंदि न थिए, हिन जे लाइ तूं ॿुधाए कोन थो। धन्य आहे तुंहिंजी भक्ति। वो तॾहिं बि चए थो प्रभु जी ठीकु आहे, कोई ॻाल्हि न आहे। अरे भाई कीअं कोई ॻाल्हि न आहे? तॾहिं ख़बर अथव न छा चयो? धन्य आहिनि उहे पिता जंहिं इहे वाणी चई। चयो प्रभु जी हे बालक त वरी ख़बर न आहे, अनेक कई जन्म में हिसाब किताब ॾियण अची वेंदो, बालक त वरी अची वेंदो। चओ हरे राम। हिन जो अंतिम संस्कार न कयो अथई? चई अंतिम संस्कार त मां पोइ बि करे वठंदुमि, पर ख़बर न आहे इहे घड़ी मुंहिंजे जीवन में वापसि वरी अचे न अचे कि तव्हां जहिड़ा संत मुंहिंजे घर अचनि, अची कीर्तन करे वञनि। ई घड़ी मां छॾणु नथो चाहियां, तव्हां भॼन करायो। महाप्रभु जेॾी महिल ॾिठो त उन्हनि जी बि अखियुनि में आंसू अची विया, भावुक थी विया। चयूं भाई बलिहार हिन जे प्रेम ते। हाणे महाप्रभु सभिनीनि खे थोरो परे कयो। उन बालक जेको गुज़ारे वियो आहे उनजे तरफ़ ॾिठो ऐं उनजो नालो खणी करे महाप्रभु चयो, अरे भाई असां तुंहिंजे घर आया आहियूं ऐं तूं सुम्ही पियो आहे? चओ हरे राम। असां तुंहिंजे घर आया आहियूं, हिते सभु ॼण कीर्तन था कनि, भक्त जन नचनि था, ॻाइनि था, तूं सुम्ही पियो आहे, इहा तोखे ॻाल्हि ठीकु थी लॻे? प्यारा उथ ऐं असां सां गॾु तूं बि कीर्तन कर ऐं पंहिंजे मुख सां चओ हरि बोल। छा चयूं भाई? महाप्रभु 3 दफ़ा चयो कि बोलो हरि बोल, हरि बोल, हरि बोल। एतिरो चवण उन्हनि जो ऐं उहो बालक उथी वेठो ऐं उन बि 3 बार चयो हरि बोल, हरि बोल, हरि बोल। वो बालक उथी वेही रहियो। सभु हैरान करे, ही बालक त गुज़ारे वियो, हिन जा त प्राण रुकी विया, श्वास रुकिजी वई। महाप्रभु उनखे गले सां लॻायो। चओ जय श्री कृष्ण। चयो भाई असां हिते कीर्तन करण आहियूं, तूं हली थो वञे, तूं सुम्ही पियो आहे? तॾहिं उन बालक चयो, महाप्रभु जी मुंहिंजे माता पिता एॾी भक्ति कई आहे, तव्हांजे चरणनि जी सेवा कई आहे कि मुंहिंजो समय त एतिरो ई लिखियलु हुयो, पर तव्हांजी कृपा सां मां त भगवत धाम वयुमि, मां कोई नरकनि में न वयुमि। मुंहिंजे पिता जी एॾी भक्ति, एॾी श्रद्धा आहे कि मूंखे बि उनजो फल मिलियो कि मां काॾे वियुमि, वैकुंठ, तव्हां मूंखे उतां वापसि घुराए वठो। जे अगरि तव्हांजी आज्ञा हुजे मां तव्हांजा चरण स्पर्श करे वापसि वञा।
चओ हरे राम। तॾहिं चैतन्य महाप्रभु न माता पिता खे चयो, जेके भक्त हुया, चयूं भाई हाणे अगरि तव्हांखे आज्ञा ॾियणी अथव त तव्हां ॾियो। चओ हरे राम। उन्हनि माता पिता ख़ुशी ख़ुशी पंहिंजे ॿार खे बि आज्ञा ॾिनी आहे। इनखे चवंदा आहिनि भक्ति। चओ जय श्री कृष्ण। कि न, अगरि हे प्रभु जे चरणनि ताणी पहुची वियो आहे त हिनखे आज्ञा ॾियो, मोकल ॾियो। छो जो ख़बर न आहे वरी संसार में अची वरी काथे फासी पए त। हाँ, केॾी महिल लोभ में, केॾी महिल लालच में, केॾी महिल कहिड़ी ॻाल्हियुनि में अची फासी पए। न प्रभु जी, हिनखे तव्हां आज्ञा ॾियो। चओ हरे राम। वो बालक वरी प्रभु जे धाम वियो। एॾी कृपा थी वेंदी आहे भगवान नाम में, एॾी शक्ति आहे। चओ जय श्री कृष्ण।